सब खां पहिरियां आई डू नॉट अंडरस्टैंड व्हाट इज हैपनिंग इन अवर सिंध। बाबा धारियनि खे वठी करे जो हिते तव्हां डोमिसाइल ठाहे था ॾियो, उन्हनि खे कीप पोस्टुनि ते विहारियो था, त धरतियुनि धणियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे भाउ? ओ स्टेक होल्डर तो साया हे जो असां पंहिंजूं डिग्रियूं कयूं थे, हर इम्तिहान में वेही वेही छिता थी पियासीं भाईजान। मथां खां एॾी हराम पई कयो जो असांखे त कोई खणे ई नथो। छो? Personally, I don't want anything in this world now. I want only justice. If you have, then give us. If you don't have, then why are you wasting our time? Leave your chair. कुझु नथा करे सघो त लही वञो कुर्सियुनि सां। धरतियुनि धणियुनि सां हे अशर कयो अथव बाबा, छा कयां? हे PhD हथ में छॾे आयो, मां सां गॾु जोड़ई हिते अचे, चई बा मज़ो ई न आहे। बिल्कुलु इंसान क़ाबिलियत लाइ पढ़ंदो आहे, नौकरीअ लाइ न, पर नौकरी बि त हुजे। लखनि ते असांजा सिंधी लखनि जी तादाद में चरिया थी विया, उमिरियूं निकिरी वयूं, के ख़ुदकुशियूं करे विया, के भंग शराब सां हीरोइन, चर्च त ॼणो कंपलसरी थो हले। टिजो उन ॾींहं खां 6 ॾींहं हिननि हथियार खयां। अलाए छा कंदा हे हथ जंहिं ॾींहुं हथियार खणंदा। रुगो ऑफिसुनि में फटाकनि जी धप हूंदव, उहे चिन चिननि जा बगलनि में ॾंब ॾींदो मां जो ईअं जहाज़ लॻा घुमंदा वठंदो बग़ैर पैसेंजर जे। नकली डोमिसाइल था ठाहे ॾियो माण्हुनि खे, तीअं असली मिसाइल थी ॿियांव। जाॻिया आहियूं हाणे छॾींदासीं बि कोन। जेके बि नौजवान आयो बेरोज़गार सम्झो था, पंहिंजी डिग्री खणी उनजो फोटो कढी DP ते चाढ़े छॾियो। इहो बि एहतिजाज जो पुरअमन तरीक़ो आहे। ख़बर पवनि त केतिरी नाइंसाफ़ी कंहिं कंहिं सां थी आहे। तो ततल अथव, डगड़ियूं चाढ़े छॾियो।